अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। रिस बालाजी खान राबेल सां जबरदस्ती शादी कंदो। मल्हार हाणे रिस बालाजी खान मथां हमलो कंदो। मंठार हाणे शेरदिल के मारे छॾींदो। मिठल खान हाणे पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार के ॾेई छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाजी खान जेको आहे मिठल खे समझाए थकिजी पवंदो। पोइ ऐं आख़िरकार उनखे धमकी ॾींदो। उनखे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तूं राबेल जो संग ॾियण लाइ राज़ी न थींदे त पोइ मां तोखे ज़बरदस्ती अगवा करे तोखे मारे ऐं राबेल सां ज़बरदस्ती मां शादी कंदुसि। मिठल खान चवंदो त रिस बालाजी खान अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तूं असांजे हथां कॾहिं बि न बची सघंदे। रिस बालाजी खान चवंदो त पोड़ा तूं मूंखे छा कंदे, तुंहिंजे ई अॻियां राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदुसि, राबेल खे पंहिंजो कार बणाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राबेल जेको आहे मल्हार खे दान ॾींदो ऐं उनखे चवंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन बालाजी खान जा हथ कपियो, त उनखे सज़ा ॾियो। अगरि जेकॾहिं तव्हां जे ख़िलाफ़ न थिया आहियो त पोइ जा कम वेंदा अॻिते वधंदा। उन मूंखे हासिल करण लाइ बाबा खे धमकी बि ॾिनी आहे। उन जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनजो रसो ढरो कयो। मल्हार चवंदो त राबेल बसि तूं परेशान न थी, मां उनखे त अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो आईंदा सच मिठल खे कॾहिं बि धमकी न ॾींदो, न ई संग जे बारे में हू ॻाल्हाईंदो ऐं तुंहिंजो नालो वात में खणंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मंठार खान जेको आहे वरी वरेल खान जे ॻोठ में वेंदो। उन साॻी जॻह ते वेंदो ते शेरदिल जो चाचे खे अगवा करे खणी आयो हो। उन जाइ ते वेंदो ऐं उन जाइ ते शेरदिल खे ॻोल्हींदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे शेरदिल उनखे हथ न ईंदो। शेरदिल इन ई ताड़ में आहे त मंठार जेको अचे ऐं मुंहिंजे अॻियां मां उन खां सभु हिसाब किताब पूरा कयां। बहरहाल मंठार जेको आहे उनजे अॻियां हाली फ़िलहाल कॾहिं बि न ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे तमामु जल्द नूर सां इख़्तिलाफ़ ख़तमु करे पंहिंजे धीउ राबेल जो संग जेको आहे मल्हार खे ॾियण लाइ राज़ी थी वेंदो। मल्हार खे चवंदो त मूं हाणे जेको आहे तोसां सभु रिश्ता जोड़िया आहिनि, उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां हाणे मुंहिंजो साथ ॾियो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, खे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।